उस्ताद इताद जिंदाबाद, मकसूद मैसर जिंदाबाद, मकसूद मैसर जिंदाबाद। अवां सभई जिंदाबाद। अॼु सुबुह खां वठी जेको सिंध जो मुलाज़िमन गस्टा समेत जेके बि सभु असांजूं 11 तंज़ीमूं हुयूं उन्हनि गॾियल हिकिड़ो इतिजाज रखियोसीं। इतिजाज असांजो अॼु खां शुरू न हो, 8 जून ते कयोसीं, 19 जून ते कयोसीं, 23 जून ते कयोसीं ऐं उहो साॻी तारीख़ वरी अॼु असांजी ॾिनल हुई 22 जुलाई जे। उन्हनि ते असां लगातार जदोजहद रहिया आहियूं, जंहिंजो नतीजो इहो आहे त अॼु सिंध जा समूरा मुलाज़िम जेके गवर्नमेंट एम्प्लॉइज एक्शन कमेटी जे तरफ़ां पूरी सिंध सभिनी नुमाइंदगी कई। सॼी कराची जा जेके बि थाणा आहिनि उहे सभु शाहिद आहिनि, सभु असां सां भरे छॾियो, ॿुधी छॾियो असांखे जेको अचे पियो। हलो बाबा अञा ताईं हिन वक़्त ते आहिनि, पर जहिड़े वक़्तु मां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां, पंहिंजूं गुज़ारिशूं तव्हांजे आॾो रखी रहियो आहियां। इन वक़्तु पूरी सिंध जा जेके बि मुलाज़िम जेके बि गिरफ़्तार थियल असांजा साथी आहिनि, सभु असांजा भाइर असांजूं भेनर हिन वक़्तु सभु आज़ादु थी चुका हूंदा। असां सां सुभाणे जेका हिननि आला सतही मीटिंग रखी आहे उन्हनि में असां उन्हनि खे चयो आहे त बाबा असांजो हिकिड़ो मेन मुतालबो आहे, उहो आहे DRA। बाक़ी असांजा डिपार्टमेंटल मसइला आहिनि जंहिंमें हिननि असांखे मिनिस्टर्स जेके साईं मुरादिल शाह जे इन ते ईंदा, CM साहिब जे चवण ते ईंदा, उन्हनि खे थियल हूंदी अथॉरिटी, उहो हूंदा, मिनिस्टर हूंदा ऐं असांजा सेक्रेटरी सतह जा माण्हू हूंदा, फाइनेंस जो सेक्रेटरी हूंदो, एजुकेशन जो सेक्रेटरी हूंदो, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा सेक्रेटरी हूंदा जेके असां सां हुननि सां ॻाल्हियूं कंदा। इन विच में कमिश्नर कराची जो, DC तव्हांजो हिन ज़िले जो ऐं SP जेको नईम साहिबु हो, चाचड़ साहिबु, उहो इहे सभु असां सां राब्ते में रहिया जिन सुबुह असांजूं ॻाल्हियूं 2 बजे जे विच ते रखायूं आहिनि ऐं असां इन जे करे असां पंहिंजे इhtजाज खे मुअख़िर कयो आहे, तारीख़ पोइ ते कई आहे। पर असां सिंध सरकार खां इहो उमेद था रखूं त असां इहो दग बि अख़्तियार कयो त पंहिंजा वारे पोइ बि छांव में उछलींदा आहिनि। पीपुल्स पार्टी पोइ बि असां पंहिंजनि में शुमार था कयूं, भले करे सटे कुटे दसे असांखे ॻिची खां वठी जेल में विझंदी, वरी बि इन्हनि में वेंदासीं, इन्हनि जी तव्हां पंजाब खणी न वेंदासीं, इन्हनि जी तव्हां ॿियनि धारियुनि खे न ॾींदासीं, इन्हनि जी तव्हां वरी बि इन्हनि खे ई ॾींदासीं। सुभाणे मुराद अली शाह पंहिंजी टीम समेत असांजो मुतालबो इहो आहे त बाबा जेको वफ़ाक़ DRA ॾिनो आहे उन लेवल जो जेकॾहिं 4-5 सूबा ॿिया खणनि था, तव्हांजो आज़ाद कश्मीर खणे थो, गिलगित बल्तिस्तान खणे थो ऐं ॿिया सभु खणनि था, त पोइ सिंध कहिड़ो ॾोहो कयो। मूंखे पक आहे त सुभाणे सिंध सरकार असांजा इहे जेके जिजो असांजा जेके सर्विस सां असांजे मुस्तक़बिल सां असांजे बचनि सां जेके इहे शयूं आहिनि वापसि आहिनि उन्हनि खे मञींदी ऐं असां उन वक़्तु जेकॾहिं असांजूं ॻाल्हियूं मञियूं हुयूं त असां सदन थोरा मञे उन वक़्तु उथिया वेंदासीं। जेकॾहिं सुभाणे बि सम्झोसीं त 8 वारो, 19 वारो, 23 वारो, 23 वारो ऐं 22 वारो जेकॾहिं उहो ई ॾटा पूरी ॾींदा त पोइ बाबा असां पंहिंजे फ़ैसिलनि में ख़ुदि मुख़्तियार हूंदासीं। समूरनि मुलाज़िम जा एहसानमंद आहियूं जंहिं असांजे एक्शन कमेटी जे रिक्वेस्ट ते अॼु तव्हां पूरी निभायो आहे। असांजे गिरफ़्तारीअ खां पोइ जेको जाते हुयो उन उते धाणा आया आहिनि। इहा मुड़सी आहे बाबा, हक़ उहो बि मुड़सीअ सां मिलंदा आहिनि। भाड़ियुनि मथां भित कामन केरे विझी असां उन भित वाराई न आहियूं, असां वरी भित जेका भाड़ियुनि वारी न आहे, असांजी भित मोहबतुनि जी ठहियल आहे जंहिंखे का बि बंदूक को बि हथियार ठाहे कोन थो सघे। जेको तव्हां ॾिठो असां थाणनि में कैद हुआसीं त हौसला बुलंदा। तव्हांजा एहसान पूरी सिंध जा एहसान जिन पंहिंजे अमल ऐं इन में मुड़सीअ जे करे पंहिंजी सुभाणे इन ॻाल्हि ते पहुतायूं इंशाअल्लाह ताला उम्मीद आहियूं। मूंखे पक आहे त सुभाणे पीपुल्स पार्टी वाइदे वफ़ा थींदी। हर बार पीपुल्स पार्टी एतिरी बेवफ़ा बि न आहे जो सुभाणे असां उहा पीपुल्स पार्टी जे करे असां मुलाज़िम उस्ताद सदाई ताना असांखे ॾींदा आहिनि माण्हू त बाबा तव्हां त खटायो था पीपुल्स पार्टीअ खे। ओ हुन फलाणी कुंड वञी खणा 400 ठप हुन आया 300 ठप, हाणे उन ठपनि वारनि खे तव्हां जेलनि में था विझो। इहा तव्हांजी असां लाइ इंसाफ़ न आहे। असां तव्हां बि अॼु उमेद रखूं था त सिंधी माण्हुनि जी अक्सरियत तव्हां वॾी पार्टी आहियो। साईं मुराद अली शाह, साईं सरदार शाह साहिब खे बि अॼु अपील कयां थो, हूअ तकिड़ो ॻाल्हाईंदो आहे पर अॼु साईंअ खे बि अपील थो कयां त महिरबानी करे तव्हां सिंध जे मुलाज़िमनि जा
मसइला हल करियो अरे मकसूद महिरबानी महसा जिंदाबाद जिंदाबाद सर तव्हां सभई ज़िंदाबाद जिंदाबाद Thank you.